खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त समूरे मुल्क जियां खिपरो में बि 75वीं जश्न आज़ादी भरपूर नमूने सां मल्हाइण जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। ज़मीनो आसमां में हर ज़ुबान से ला इलाहा निकला। खिपरो जे शहीद चौक ते साइन झंडियुनि बेजनि जा स्टॉल लगाया विया आहिनि, जिते शहरी पंहिंजे प्यारे वतन पाकिस्तान सां मोहब्बत जो इज़हार कंदे साइन झंडियुनि ऐं बेज ख़रीद करे पंहिंजे घरनि गलियुनि घटनि खे सींगारे रहिया आहिनि। इन मौके ते खिपरे जे शहरनि जो चवणु आहे त जश्न आज़ादी असांजे ईद जो ॾींहुं आहे। इन ॾींहं ते असांजो प्यारो वतन पाकिस्तान आज़ाद थियो। आज़ादी हिकु वॾी नेमत आहे। इन पाकिस्तान खे आज़ाद करण जे लाइ असांजे वॾनि वॾियूं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं हुयूं। हिननि कुर्बानियुनि जे सदके अॼु असांखे अहिड़ो प्यारो वतन मिलियो आहे, जिते असीं पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे सघूं था। ज़मीनो आसमां में हर ज़ुबान से ला इलाहा निकला। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।